नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यूसईद आबाद में ख़बर ॾींदा हलूं त न्यूसईद आबाद में BA ऐं MBA जे इम्तिहान जे सेंटरनि ते शागिर्दनि पारां मुबीना कापी करण जी इतला मिलण ते सिविल जज ऐं जुडिशनल मैजिस्ट्रेट 2 सईद आबाद मैडम हिना रशीद जो मखदूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला डिग्री कॉलेज सईद आबाद ते अदालती अमले शहजाद मेमण ऐं ॿिए वास्तेदार अमले सां गॾु छापो आयो आहे, जंहिं दौरान शागिर्दनि वटां मोबाइल फ़ोन्स बरामद कयूं वयूं, जॾहिं त कापी रोकण जे लाइ कॉलेज इंतज़ामिया पारां के बि बंदोबस्त न कया विया, जंहिं ते सिविल जज ऐं जुडिशनल मैजिस्ट्रेट हिना रशीद खुसो सख्त कावड़ जो इज़हार कयो। छापे दौरान कापी कंदड़ 15 शागिर्दनि खां जवाबी कापियूं फुरी ज़ब्त कयूं वयूं। इन मौके ते सिविल जज ऐं जुडिशनल मैजिस्ट्रेट प्रिंसिपल खे हिदायत कई त कापी खे रोकण लाइ बेहतर इंतजाम कया वञनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।